जीअं त असांजा मुअज़्ज़िज़ महिमान साहिबान पंहिंजी सीटुनि ते वेही चुका आहिनि। हाणे हिननि मुअज़्ज़िज़ महिमान साहिबान खे असीं हार पाराइण जी रस्म शुरू कंदासीं। सभ खां पहिरियों ई सदर महफ़िल खे हार पाराइण लाइ अमर कंस हिन स्कूल जे हेडमास्टर मोहतरम साईं हुसैन बख्श बिगारी खे सदर महफ़िल खे असीं हार पारायूं। खामोशी अख्तियार, खामोशी। हिन महफ़िल जे मेहमान ख़ास मोहतरम गुलाम यासीन नेहरू साहब खे हार पाइण लाइ अर्ज़ कंदुसि हिन स्कूल जे सीनियर उस्ताद मोहतरम साईं हबीबुल्लाह मेमण साहब जिन खे अचे ऐं गुलाम यासीन खे असांजे एजाज़ी मेहमान मोहतरम साईं मसरत अहमद पीरदार साहब जिन खे हार पाइण लाइ अर्ज़ कंदुसि साईं मोहम्मद खान सोलंकी खे ताकि साईं खे हार पाए। असांजे ॿिए एजाज़ी मेहमान मोहतरम सिकंदर अली कोराई साहब जिन खे हार पाइण लाइ अर्ज़ कंदुसि साईं ज़ाकिर हुसैन निगारी खे साईं खे हार पाए। असांजो ॿियो हिकु एजाज़ी मेहमान मोहतरम शफीकुर रहमान सोलंकी साहब जिन खे हार पाइण लाइ अर्ज़ कंदुसि साईं मोहम्मद इसाक़ लाखो खे त साईं खे हार पाए। असांजे मुअज़्ज़िज़ मेहमान साहिबान खे ॿीहर हार पाइण लाइ असांजे सदर महफ़िल साईं हदीम सिंह खे हार पाइण लाइ अर्ज़ कंदुसि साईं इताफ़ हुसैन मेमण खे त साईं खे हार पाए। साईं खनीशो खान भट्टीअ खे अर्ज़ आहे त पाण अची मेहमान ख़ास साईं मोहम्मद यासीन खे हार पाए। साईं गश्त सोलंकी साहब की तरफ आए ताकि हमारे एजाज़ी मेहमान मसल मौजूद है यहाँ पर। हेडमास्टर साईं हुसैन बख्श बिगारी जे हिन स्कूल कम हार पारण जी रस्म खां पोइ दुनिया के इन कंप्यूटराइज़ ऐं तरक्की याफ़्ता दौर में असांजे तइलीम जी उहा हालत आहे जेका असांजे मुइशत जी आहे।
तालीम जे सुधार ऐं वाधारे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं समाजी तंज़ीमूं समाजी कार्यक्रम कम करे रहिया आहिनि मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्मनि तां असांजो जो प्रोग्राम तालीम खे फ़रोग़ ॾियण लाइ हिकु क़िस्म जी कड़ी आहे असुल प्रोग्राम जो मक़सदु असां पंहिंजे ॿारनि में सेल्फ कॉन्फिडेंस ख़ुदि एतमादी पैदा करण लाइ हिकु प्रोग्राम रखियो आहे त जीअं हू स्टेज ते अची लाइट ते अची गाना न जहिड़ा अचनि असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं सभिनी मोहतरम महिमान साहिबान जा ख़ुशूसन असांजे सुपरवाइज़र साहिबान जा जो असांजे मुंहिंजे घटि में घटि हींअर में पहिरियों दफ़ो आहे जेको सुपरवाइज़र असांजे कंहिं प्रोग्राम ते आयो प्रोग्राम के अॻिते वधाइण लाइ असां कोशिशि कई आहे त घणे खां घणा ॿार हिन प्रोग्राम में पार्टिसिपेट कनि ऐं उन्हनि खां प्रोग्राम हलाइणु ऐं प्रोग्राम कीअं थींदो आहे उनजो अरेंजमेंट जो सॼो सिस्टम सेखारियूं उन लाइ असां पंहिंजे स्कूल जी हिकिड़ी शागिर्द कंपेयरिंग आहे तयारु कया उहा कंपेयरिंग कई अॻिते वधीक प्रोग्राम अॻिते वधाइण लाइ हासिल कंदुसि 5 क्लास जी शागिर्द आहियूं अॼु अनीता उमरानी खे त अचे ऐं अची स्टेज डाइस संभाले Bapak